अस्सलाम वालेकुम। अचो अचो बाबा ही आहे सारंग। ओ डॉक्टर सारंग प्लीज वियो। थैंक यू अंकल। सारंग ही आहे मुंहिंजो प्यारो बाबा। अंकल सां मिली ॾाढी ख़ुशी थी। तव्हांजी सोरठ तमामु घणी तारीफ़ कंदी आहे ऐं उहा जाइज़ तारीफ़ हूंदी आहे। तव्हांजी तारीफ़ करण ऐं अंकल जे ॿुधण लाइ आउं ॿिन्ही जो थोराए थो आहियां। साढा 3 मण त रुॻो पेट अथसि। ही त पंहिंजो मुछूं पियो वठे ऐं मुंडी घूरे घूरे वञारे। ही जो ख़ाली फूक हणे त फूक साईं मूंखे त पूरो करे छॾींदो। इहो चपन में छा पियो चई डॉक्टर सारंग? का ॻाल्हि हुजे त खुली ॻाल्हाए। जॾहिं त हिन घर में ॾाढिया ॻाल्हाइण ते को टैक्स कोन्हे, का बंदिश कोन्हे। तव्हां वियो आउं ॾिसां थो त केरु आहे। ए मिस्टर सवेरी सुसपुस कहिड़ी पे कई? सोचम पे ते ही आहे मुंहिंजो थियण वारो सोहरो। छो छा थियो आहे बाबा खे? खेसि त कुझु कोन थियो आहे पर थियण हाणे मूंखे लॻो आहे। छा पियो चई? सुरठ वाकई ही जे मुंहिंजो थियण वारो सोहरो आहे। जहिड़ो हाथी आहे हाथी अहिड़ो पहलवान। तव्हां मुंहिंजे पीउ खे हाथी था चओ? ॿियो छा चवां? ही जे अड़े कंदो त मुंहिंजो साह सुकी वेंदो। ख़बरदार शादी खां पोइ मूंसां सही न हलंदे त समझी सघी थो। हाज़ुर हाज़ुर। पवार हो परचन शाल पवार झोला मारू मूसा। हाँ सारंग सारंग अच्छा 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 माय डियर सन अॼु तुंहिंजे पीउ जी दिलि तोसां ॻाल्हियूं करण थी चाहे। थैंक यू बाबा। सारंग खान खैरन सां तो डॉक्टरी पास करे वरिती जी। हाणे अॻिते छा प्रोग्राम आहे? हा यादि आयो अकॉर्डिंग टू माई नॉलेज तव्हां सां गॾु हिकु अहिड़ी छोकिरी बि डॉक्टरी पास कई आहे जेका तव्हांजे दिलि में प्यार जो हिकु सुहिणो ऐं मन मोहणो गुलाब बणिजी टिड़ी आहे। जी बाबा। उहा छोकिरी पहलवान पराए खान जी धीउ आहे ऐं संदसि नालो सोरठ आहे। हा बाबा तव्हां सही था चओ। पहलवान परायो खान जेको कोडी कोडी रांदि जो वॾो रांदीगर आहे ऐं उनजी धीउ वाकई मूंसां गॾु डॉक्टरी पास कई आहे। किथे पहलवान किथे कोडी कोडी ऐं किथे संदसि धीउ डॉक्टरी पास यानी त हिज डॉक्टर इज अ डॉक्टर। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। वेरी गुड वेरी गुड वेरी गुड। ऐं बाबा संदसि धीउ ॾाढी सुठी छोकिरी आहे। अखलाक वारी ऐं ख़िदमत जो अज़ीम जज़्बो रखंदड़ पिणु। पुट जेकॾहिं मां उन छोकिरीअ सां तव्हांजे शादीअ जो ऐलान करियां त तव्हांजो जवाबु हा में हूंदो या न में यानी त यस में या नो में हूंदो? बाबा यस में हूंदो। ओ त चइबो त इहा ॻाल्हि आहे। हाणे मूंखे इजाज़त आहे पुट। थैंक यू बाबा। साईं अखि कोन थो कढे। हा ये सुर लॻा अथसि। आधा करे ईअं हुजे। हा पहलवान साहब अचो अचो हितां वेहो। सवलो थी वियो। हा हा सभा खान। हा साईं ही आहे पहलवान परायो। पर मूं त हिनखे पंहिंजो सम्झो। ख़ैर पहलवान पराया साहब उन सां तव्हां सां मिली मूंखे ॾाढी ख़ुशी थी। आई एम वेरी हैप्पी। पर मूंखे ख़ुशी कान थी। मुंशी पक सां तो पहलवान साहब खे ईंदे ईंदे को दुख पहुचायो आहे। सभागा खान मुंशीअ न जी असल में मूंखे ख़ुशी तॾहिं थींदी जॾहिं मुंहिंजो हित अचणु सजायो थींदो। पहलवान साहब यू आर वेरी ग्रेट मैन। अच्छा यस यस इते रखीस। वायूं फिरी वयूं। पहलवान साहब जहिड़ो वाव वरे तंहिंखे साम्हूं थियो। ओके ओके ठीकु आहे। हिते
मुंशी पहलवान पराए खान खे हिते घुराइण जो कारण ॿुधाए आई मीन को मेन रीज़न ॿुधाए हा साईं तव्हां छुट्टा आहियो साईं पहलवान साहब तव्हांखे हिते वठी अचण जो सबबु इहो आहे छा तव्हांखे मिस्टर सभागे खान जो सुहिणो सुलक्षणो ऐं सिकीलधो पुटु नाले डॉक्टर सारंग तुंहिंजे प्यारीअ धीउ लाइ क़बूल आहे कबूल आहे क़बूल आहे कबूल आहे क़बूल आहे कबूल आहे मुबारक हो थोरो साईं साईं मुबारक मुंशी घोड़ा रे तकड़ न कर तो हणे न जांचो मुंशी हिन खे छा थियो आयो त ठीकु हो किथां लॻसि साईं इन्हीअ ते पोइ था सोचूं ॿुध मुंशी मूंखे कबूल आहे पर ॿिनि शर्तनि सां पहलवान साहब पंहिंजा शर्त असांजे अॻियां रखो हा शर्त पर हींअर नथो ॿुधाए सघां मां तव्हांजे मुंशीअ खे हितां वठो वेंदो ऐं शर्त ॿुधाए पोइ वापसि मोकिलिजो सही सलामत मोकिलिजो हा तव्हीं बेफ़िक्र रहो सोरठ हिन वक़्त ताईं पंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो थी चुको हूंदो अल्लाह करे त फ़ैसिलो पंहिंजे हक़ में थियो हुजे भला जॾहिं मुंशी चाचा पहलवान खे वठण आयो हो त संदसि मूंड कीअं हो बाबा जो मूंड त ॾाढो ख़ुशगवार हो तव्हां सां हुन इन मसइले ते ॻाल्हायो हो हा मूंखां पाण पंहिंजी पसंदि जे बारे में पुछियो हुयई मूं तव्हांजे नाले ॿुधायो हो पोइ छा चई बस रुगो एतिरो चयाई त इंशाअल्लाह आउं जेको फ़ैसिलो करे ईंदसि सो तुंहिंजी दिलि वटां हूंदो पोइ त पक सां चाचा हा कई हूंदी करण त घुर्जेसि जे खणी ॿई वॾा पाण में ॻाल्हियुनि तां हेॾे होॾे थिया बि हूंदा त मुंशी कंट्रोल करे वियो हूंदो सारंग वकील पाण में सस्तो ऐं सुठो हथ कयो आहे सोरठ पोइ छो न पंहिंजे घर हली ख़बर वठिजे त छा थी गुज़रियो हा सारंग रब कंदो त फ़ैसिलो असांजे हक़ में थींदो पोइ हल त हलो चंदन सारंग खान बाबा साईं हींअर मूंखां ताज़ो ई तव्हांजे मुस्तक़बिल जो सहुरो पहलवान परायो खान थी वियो आहे बाबा पहलवान साहब आयो हो बिल्कुलु आहे बाबा सचन सुरन जे असर में अची पहलवान साहब पक मां हाथ ज़रूर कई हूंदी न बाबा सारंग खान पहलवान अॻियां सुर छेजाई किथे हुम तॾहिं त अधु हा करे वियो आहे अधु हा बाबा अहिड़े क़िस्म जी हा त मूं ज़िंदगी में पहिरियों दफ़ो ॿुधी आहे इन अधु हा जो इहो मतिलबु आहे त तव्हांजो थियण वारो सोहरो सोरठ जे बदे में ॿ शर्त रखी वियो आहे ॿ शर्त बाबा प्लीज प्रोलन में न मुझायो ॿ शर्त हा सारंग साहब पहलवान साहब जो चवण आहे त मुंहिंजा 2 शर्त पूरा करियो त पोइ तव्हांखे सोरठ जो संग ॾियां कहिड़ा शर्त अथसि बाबा सारंग पुट शर्त ॿुधाए न वियो आहे मुंशी खे ॿुधाईंदो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम मुंशी वॾी हयाती अथई हींअर तुंहिंजो ज़िक्र पियो हलियो बाबा मूंखे कुझु कमु आहे जेकॾहिं इजाज़त हुजे त आऊं हा तव्हां हलो था त भली हलो हा मुंशी टे गरम ख़बरूं पर पहलवान साहब खे अध में त कोन छॾे आहीं साईं अध में किथे सिधो घर तालो ॾेई आयो आहीं या सरकार पहलवान को पाॾो त कोन्हे जो तालो हणांसि मुंशी लॻे त पाॾो थो ऐं जेकॾहिं पहलवान परायो खान बजाए पहलवान पाॾो सॾाए त संदसि सूंह ई वधी वञे ख़ैर शर्त अवला रखिया अथसि या सवला साईं न अवला न सवला माना त विच थरा यानी मीडियम साइज हा साईं भला ॿुधाईंदे या सरकार
पहलवान साहब जो पहिरियों शर्त इहो आहे त संगीत तां इस्तीफ़ा ॾे, यानी तव्हांखे सॼी ज़िंदगी ॻाइण जो नालो ई वठणो कोन्हे। मुंशी ही छा थो चवी? साईं अञा ॿियो बि शर्त आहे, खेसि हर हाल में ॿी शादी करणी पवंदी। मुंशी छा थो बकी? साईं पोइ सरकार ईअं त संग कोन मिलंदो न। पर आउं न संगीत छॾां न वरी शादी कयां। मुंशी मां ॿाहिरि वञा थो ऐं थोरी देरि में मोटां थो। साईं मुंहिंजी ज़रूरत हुजे त हवाला। तोखे मूं हलण लाइ चयो, तूं हिते ई वेह, सामान पियो अचे। मूंखे यादगिरी अची वई, हिकिड़ो त पहलवान जे शर्तनि अंदरि साड़ियो आहे, ॿियो वरी इन्हनि साज़ंदनि आज़ार में विझी छॾियो आहे। बाबा तव्हां उन्हनि सां शर्त रखी सुठो न कयो। धीअ तोखे कहिड़ी ख़बर त मूं सुठो कयो या न कयो? बाबा घटि में घटि मुंहिंजी ख़ुशियुनि जो त ख्यालु कयो। हा मूंखे तव्हांजे ख़ुशियुनि जो बिल्कुलु ख़्यालु आहे पुट, पर हर ॻाल्हि पंहिंजे क़ाइदे ऐं कानून सां थींदी आहे। बाबा तव्हांजे हथ ठोकियनि क़ाइदनि ऐं कानूननि जे करे ॿिए जे एहसासनि, अरमाननि ऐं जज़्बनि जो खून थिए त भली थिए। धीअ तूं अञा ॿार आहीं, तोखे कहिड़ी ख़बर त ज़माने सां मुंहुं कीअं ॾिजे। मूंखे त इहा ॻाल्हि बि सम्झ में नथी अचे त चाचा सभागी ॻाइण खां रोकण सां छा थींदो, ऐं ॿियो त उहा छोकिरी किथे आहे जंहिं सां तव्हां संदसि शादी था करायो, जॾहिं त हिन घर में मां अवांजी बिल्कुलु अकेली थी आहियां। तव्हांजे पहिरें सुवाल जो जवाब त सभागे खान जो ॻाइण मुंहिंजे हाव में किच किच थो करे, ऐं ॿिए सुवाल जो जवाब त उहा छोकिरी केरु आहे ऐं किथे आहे, इहा सिर्फ़ ऐं सिर्फ़ मूंखे ई ख़बर आहे, ऐं रहंदी ॿिए खे ॿुधाइण जी न ज़रूरत आहे ऐं न रहंदी। बहरहाल बाबा अवांजे नी फ़ैसिले मुंहिंजी दिलि ॾुखाई आहे। वक़्तु अचण ते थी सघे थो त तव्हांखे ख़ुशी मिले। मुंशी पोइ मुंहिंजो छा थींदो? नंढा साईं उहो ई थींदो जेको थियणो हूंदो। छा मक़सद? साईं सोरठ सां संग ॿियो, अमां फिक्र न कयो। बाबा शर्त मञण लाइ तयारु न आहे, तुंहिंजी हली दंग थी। सारंग साईं अल्लाह वॾो आहे, तव्हां हिमत न हारियो। हा आसार त घटि था ॾिसजनि। ख़ैर नंढा साईं इहे कम थींदा ई आस्ते आस्ते आहिनि, का अक जी माखी त कान्हे जो लाहे वठिजे। पर तव्हां बाबा खे छो नथा सम्झायो त हू मूं ख़ातिर कुर्बानी ॾे? सारंग साईं मूं त ॾाढो सम्झायो आहे, पर अॻियां खड़ तेल बि को निकिरे न। ख़ैर ठीकु आहे, अॼु मां पाण बाबा सां ॻाल्हाईंदुसि। को त हुजे जेको मुंहिंजा गोरा उगे हो, को त हुजे। अच सारंग पुट अच, छा ॻाल्हि आहे तुंहिंजे चेहरे ते परेशानी?